वो फरमाता मुहद्दिस तू परवाह न कर तुझो मिलाद मूं वटि पहुची मुंहिंजा दोस्त इहो न आहे त तूं हर भरू देगूं लाहे मिलाद करना जेको बि तोखे लॻे एतिरे क़दुरु पछाड़े ग़रीब आहे पंहिंजे घर जो खाधो तयारु कंदुसि पर इहो मिलाद नियत करे पंहिंजे घर में बचनि खे खाराई थी मऊ जी ख़ुशी जो इज़हार थी मुंहिंजा दोस्त इन मिलाद लाइ तव्हां असां सभु गॾिजी करे पंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी जो इज़हार कयूं मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी जो इज़हार करण सां अल्लाह जी ज़ात राज़ी थी पए छो त मुंहिंजे महबूब एतिरे क़दुरु मुंहिंजे महबूब जे मथां करीम रब एहसान कया जो अम्मा आमना साण जे बतन में अचण सां पेट में अचण सां अम्मा आमना साण फरमाती त पत्थर जे मथां पेर ॾेई हलां त ॿियो पत्थर मुंहिंजे आलो कपा वांगुरु नरम बणिजी वञे जंगल बयाबान वणनि खां लंघां त उन तां सलाम